अदा सुबत्ता जी अदा उबत्ता बी गाल बुद्धि तई अदा मत पेरी गल बिना बुद्धि तवरी बी काडो बुद्धदम बी गाल बुधाए तो पेरी बुध गाल हाजी लकुण शादी ला सट्टू हणंदो थो वते पर बी गाल इहा आहे त हुन जी कुंवार लभई कोन थी लकुण केतिरा शादी करे उहा कुंवार किथां अचे इहा बी गाल थई अदा हाजी लकुण वरी शादी तो करे वरी छा अधी चरी ऐं छा तोखे ख़बर न आहे न अॼुकल्ह दौर अहिड़ो आहे माण्हू न को उमिरि था ॾिसनि न को माण्हू ॿूथ था ॾिसनि बस ॾिसनि था त हिन मुंहुं वटि पैसो केतिरो आहे ऐं ख़बर अथई न हाजी लकुण वटि केतिरो पैसो आहे अलाए केतिरो अथसि माण्हू ईअं सम्झो त न्याणी पंहिंजे पैसे खे था ॾियनि हाजी लकुण खे अंगूठो बि कोन था ॾियनि अदा पर इहा कंहिंजी फिटी आहे जो पंहिंजी न्याणी जीअं रही दोज़ख में तो उछले इहा मूंखे ख़बर कान्हे का अधी मढाणी बाक़ी इहा ख़बर पई आहे त संग कारे वारा न करायो आहे हूंदी का हाजी लकुड़ जी उमिरि जहिड़ी कुराड़ी ॾंद खाधल ॼाटू बगल चिबी सिबी का हूंदी मोचारी लकुड़ का पैसा कढण जे लाइ त परणाइन्स बाक़ी लाइक़ त कोन्हे लकुड़ इहो थोरो लाहिण जे लाइ असांखे लकुण जी शादीअ में हलणो पवंदो हाजी लकुड़ थोरा बि कंदो आहे छा मूं त पहिरियां चकर ॿुधो आहे पर तव्हां ॿिन्हिनि ते कहिड़ो थोरो कयो अथऊं अधी मंडाणी तोखे त ख़बर न आहे न तूं त घर में वठी आई न हे जेको नुरल ऐं भुरल खे अच्छा डुकाए मारियो न इहो बि हाजी लकुण जी महिरबानी त आहे असां ते अदी इहा जेका असांजी स्पीड वधी न जेको असां ईअं स्कूटर ते पिया भॼूं असांखे हाजी लकुड़ पेट्रोल पियायो हुयो पेट्रोल तव्हांखे लकुण पेट्रोल पीआरियो न अधी अधु सुबुह तो सही थो चए न त तोखे त ख़बर आहे असांजी गैरत घसी वई आहे ऐं घसियल गैरत खे गिरीस बि कोन ॾिनो थी इन जे करे पेट्रोल पंहिंजो कमु करे ॾेखारियो अदी मांधाणी जी अदी हाजाणी लॻे थो त नूरल ऐं भूरल खे झुकाइण जे लाइ असांखे पेट्रोल इस्तेमालु करणो पवंदो अदी मता इहा ग़लती कई अथव असां पेट्रोल पीतोसीं सोटनि खे ड्रिकायोसीं पर उन पेट्रोल जे असर खे ख़त्म करण जे लाइ तव्हांखे केॾी महिनत करणी पई अदी इन भॼ में हाजी लकुड़ जी कहिड़ी महिनत हुई अदा सुबत्ता जी अदा बत्ता तूं छॾ हिननि खे कहिड़ी अकुल जी ॻाल्हि अकुल कोन्हे न असांजूं भेनरूं पर अकुल ठुप कोन्हे तूं तयारी पकड़ त हलूं लाजी लकुण जी शादीअ में झुमरियूं मुमरियूं बहनूं ऐं नोट गोरींदा न उहे बि मेड़े किथां भरियूं अदा पोइ उते भत बि खेदासीं या भत मिलंदो पाणी मिलंदो बूटलो बि खाईंदासीं सोच हिननि जे आसरे असां पंहिंजा घर घाट छॾे आयासीं दर पदर जासीं रुगो बसि जुमरनि जे कढ हिननि जो इहो हाल आहे नाचो कढ सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।